बी ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कंदासीं नाज़रीन। ठट्टो मां जिते पुलिस जो नौजवान ते तशद्दुद कयो आहे ऐं नौजवान मीर मोहम्मद बिरोही ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ठट्टो खां छतोचंड पुलिस जे होटल ते काह मुबैना तशद्दुद करे नौजवान खे पुलिस अधमुआ करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। ठट्टो खां जिते पुलिस छतोचंड होटल ते काह करे नौजवान ते तशद्दुद कयो आहे, जॾहिं त नौजवान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नौजवान जो चवणु आहे त मंशियात विकिरो कंदड़ ख़िलाफ़ शिकायतूं करण ते पुलिस तशद्दुद जो निशानो बणायो। तफ़सील ठट्टो मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही, छा मामलो आहे? जी छतोचंड में जेका पुलिस जी जेका एहलकार आहिनि उहे होटल ते वेठल हिकु नौजवान आहे मीर मोहम्मद बिरोही, उनखे खंडे खणण जी कोशिशि कई आहे, जेका पोइ ॻोठाण मुदाख़लत कई आहे, जंहिं ते पुलिस हुनखे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जंहिं सबबु हुनखे मथे में धक लॻाइनि, मथो फाटी पियो हुनखे, ऐं हुनजो चवणु आहे वारसनि जो त हुनखे मथे में दाग़ बि हया विया आहिनि, सरकारी जेके हथियार जा भट हया विया आहिनि, जंहिं करे हुनजी हालत गंती जोगी थी पई आहे। हुनखे वार सिविल अस्पताल छटो मुंतक़िल कराए छॾियो आहे, जिते डॉक्टरनि हुनखे दाख़िल करे छॾियो आहे वार्ड में, ऐं हुनजी डॉक्टरनि जी चवणु आहे त हुनजी जेका एक्सरे करायो पियो वञे, ऐं हुन सां गॾोगॾु हुनजी CT स्कैन कराई वेंदी। हुनखां पोइ अंदाज़ो लॻी सघंदो त केतिरो हुनखे धक लॻो आहे, पर हुनखे मथे में ब्लीडिंग शुरू थी हुई, जंहिंखां पोइ हुनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंखे हुते दाख़िल करायो वियो आहे। हुन मीर मोहम्मद जेको ज़ख़्मी आहे उन इब्तिदाई तौरु ॿुधायो आहे त पुलिस जेका छतोचंड जी आहे, छतोचंड जो जेको नओं इंचार्ज सूबेदार मुक़ररु थियो आहे, उन जे पारां पुलिस जे मक़ामी जेका पुलिस आहे, छतोचंड पुलिस पोस्ट आहे, ठटे थाणे जी हद आहे, पर पुलिस चौकी आहे छतोचंड शहर में ठटे जे भरिसां, उनजी मुख़्तलिफ़ हथनि ते मंशात फ़रोशनि जे हवाले सां शिकायतूं आम हुयूं, जंहिं बाबति SSP छटो ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खे शिकायतूं कयूं वयूं हुयूं, जंहिंखां पोइ पुलिस हुन जी खेसि गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, ऐं हुन दौरान हुनखे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो वियो, बदतरीन तशद्दुद जो निशानो नौजवान खे बणायो वियो आहे। नौजवान हिकु पोड़े नौजवान आहे जो खीर जो कारोबार कंदड़ आहे, हिनजी सिविल अस्पताल में दाख़िल करायो वियो आहे, पर हुनखे सख़्तु ज़ख़्म रसिया आहिनि। हुनजे इंतिज़ामिया सां राब्तो कयो आहे, पर वारसनि जो चवणु आहे त जेको छतोचंड पुलिस जी जेको इंचार्ज आहे अली मोहम्मद ऐं ॿिया जेके एहलकार आहिनि, उनजे ख़िलाफ़ कार्रवाई न थी सुभाणे ताईं त उहे अदालत में रुजू कंदा ऐं अदालत में पिटीशन दाख़िल कराईंदा त जीअं पुलिस जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे। अलाए कंहिं जी शिकायतूं आम आहिनि छतोचंड में, ख़ासि तौर ते मंशा जे हवाले सां मुख़्तलिफ़ हथनि ते एहतिजाज थींदा रहिया आहिनि, पर उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थियण जे बजाए ही नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। जी, वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ।